अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नौशर अफरोज मां ख़बर ॾींदा हलूं। पेशावर जे आर्मी पब्लिक स्कूल साने जे शहीदन के भेटा पेश करण लाइ पाकिस्तान जिंदाबाद बेसिक ऑर्गेनाइजेशन ज़िला नौशर अफरोज तरफां अल्लाह वारे चौक खां रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब नौशर अफरोज पहुती। रैली जी अॻुवाणी ज़िले चेयरमैन मोहम्मद रफ़ीक पंवर, वाइस चेयरमैन फारूक अहमद डंगराज, फैज़ मोहम्मद मला, शाहिद मंगणे जो दोस्त अली खोसो, जान मोहम्मद कुरैशी, मुजम्मिल मेमूर, सऊद डंगराज, गुलशेर राजपर ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त आर्मी पब्लिक स्कूल जे मासूम शागिर्दनि पंहिंजे रत जो नज़रानो पेश करे पूरी क़ौम खे दहशतगर्दी खां निजात ॾियारी आहे। पूरी दुनिया अंदर मासूम स्कूली ॿारनि खे रहम जी नज़र सां ॾिठो वेंदो आहे, पर 2014 जे हमले में बुज़दिल दहशतगर्दनि इंसानियत जा समूरा लीका लताड़िया हुआ, जंहिंजो मिसाल मिलणु मुश्किल आहे। उन्हनि हुकूमत खां मुतालबो कयो त स्कूली ॿारनि ते हमलो कंदड़नि खे गिरफ़्तार करे सरेआम फाहीअ ते लटकाए इबरतनाक सज़ा ॾिनी वञे ऐं इबरत जो निशानो बणायो वञे।